काका नालो छा अथई? हाकम पाण केरु आई? राजपूत असुल हितां जा आहे? जी हाँ। हाणे कहिड़ो फसल था करियोसि? बाजार कहिड़ा कहिड़ा फसल थींदा आहिनि हिते उठे खां पोइ? हिते मुंग थींदो आहे, मोठ थींदी आहे, तिर, बाजार, ग्वार। मुंग, मोठ, तिर, ॿाझर, ग्वार। इन खां बिना पाण पंहिंजे लॻे मींहं वसण खां कहिड़ा फसल थींदा आहिनि बिना? बिना इहो गाह थींदो आहे बसि, ॿियो को कोई कोन्हे। मितरो वितरो या ॿी अहिड़ी का शइ? न न गिदरो मेहो हा उहो इहो थींदा आहिनि। उन जो ॿिज पोखींदा आहियो? हा हाणे जो बारिश थी आहे त हाणे मौसम सही आहे, हा हाणे गाह बाह थींदा, हा हाणे मालनि जो बचाव थींदो? माल जो ख़ुशि आहे। घणे टाइम खां पोइ बारिश थी आहे? बारिश हाणे 12 महीना खां पोइ थी आहे। पर साल सही हुई। माना हे डिस्ट्रिक्ट कहिड़ो आहे, माना ज़िलो कहिड़े में था तव्हां अचो? ज़िले थरहट मिठी। हे हर पाण हथ जो ठाहींदा आहियो? हा हर कायो बि उठनि ते? हा उठनि ते कायो ट्रैक्टर बि हलाईंदा आहिनि। पर उठनि ते? ज़मीन तुंहिंजी पंहिंजी आहे? हा केतिरी आहे? हा इहो मुंहिंजी पंहिंजी आहे, पोखियां पई इहो। हाणे बसि हिन ॿीहर पाणी वाणी न ईंदो? पाणी तव्हां ज़रूरत आहे। अच्छा हिन में कोन थींदो। तव्हांजे हिते शहरनि में पाणी पीअण जो किथां अचे? पीअण जो नौकोट खां। बाक़ी ॿियो हिते पाणी पीअण जो कोन्हे? पीअण जो आहे, खूहनि जो पाणी थोरो कड़ो आहे। पीअण जहिड़ो न आहे? न सहूलियत कहिड़ी कहिड़ी जी तव्हांखे ज़रूरत आहे मिसाल तौरु? सहूलियत असांखे त हर ज़रूरत लॻी पई आहे। सहूलियत कहिड़ी खपे असांखे? कहिड़ी आहे? आहे कुझु कोन्हे, इहा हक़ीक़त आहे, इहा हक़ीक़त आहे कुझु कोन्हे। कहिड़ी ॾसे माण्हू त इहो कोन्हे। उठ पंहिंजा आहिनि? घणा? ॿ उठ पंहिंजा आहिनि। हे ॿई तुंहिंजा आहिनि? इन खां बिना ॿियो माल? ॿियो माल 2 टे ढगियूं आहिनि, 2 टे बकरियूं आहिनि। हिते भरिसां आहे घर पंहिंजो? घर हिते भिट जे वरी मथियां परे। उते पाणी वाणी पीअण जो खूहनि जो आहे तव्हां सां? इन खां बिना ॿियो कुझु कोन्हे? मोर बोर आहिनि तव्हां वटि पंहिंजा पालियल? पालियल कोन हूंदा आहिनि, झंग में हलंदा। मोर हिते झंगली थींदो आहे? हा दाणो बाणो ॾींदा आहिनि। त पोइ मोटी अचनि न त न त झंगली आहे मोर? हा झंगली कोन, राति जो घर वटि अची वेहंदो वण ते। वण ते वेहंदो आहे? राति जो झंग में कोन वेहंदो। न उहो ॿिया जेके लाज़िम आहे झंगनि में बि त हूंदा न? झंगनि में कोन, राति जो रहंदो ई कोन। अच्छा वरी ईंदो। उहो कंहिं न कंहिं घर जे भरिसां अचे वण ते वेहंदो? घर जे भरिसां। उहो ॿिया हिते जानवर कहिड़ा आहिनि जीअं कुता आहिनि, बघेड़ आहिनि, गिदड़? बगड़ हिते गिदड़ बिदड़ इहो कोन आहे। बाक़ी नुक़सान वारो कोन आहे, इहो कुतो हिकिड़ो आहे। कुते खां बिना ॿियो जानवर को बि कोन्हे हिते? पाणी कोन्हे न? माना बारिश पवे त हिते आबादी थिए, जेकॾहिं मींहुं नथो पवे त पोइ न थी? पए त वञे छा थी वञे, कुझु कोन्हे। हिन बरसाति में कुझु कोन्हे, अञा हिनखे 3 बरसातूं खपनि। माना फसल लाइ अञा 3 बरसातूं खपनि? इन खां बिना हिन ते फसल न थींदो? न हे ॿाझर थी सघेसि? न कुझु कोन्हे। हीअ फुटंदी न? फुटंदी सही, पर उहो अन्न न कंदी न जेसिताईं बारिश थिएसि। हे छा थिए नंढड़ो? नंढड़ो भाइटो आहे। भाइटो आहे? हीअ ॿाझर जी त तूं हिकु दाणो थो विझी हिन में? हा पोइ हे दाणो परे परे थो वञी किरे? परे परे ते छिटे मुंदो त उभरंदो, न त उते ई ॾुचो थी बीह रहंदो। उभरी आहिनि गाह जे वांगुरु हिते ई बीठो हूंदो। सही सही छिटो हूंदो न, सही हूंदो। नालो छा ॿुधाई? हाकम। अदा हे हाकम अली असांजो दोस्त थर में मौजूदु आहियूं। हे ॿाझर पिया काइन हारी। हा अदा तुंहिंजो नालो छा आहे? वड़े वाह नौजवान।